में मतलब घोड़ो ॾाढो तव्हां इस्तेमालु कयो, घोड़े खे मतिलबु ॾाढो भॼाईंदा आहियो। घोड़े सवारी सिख्यव या इहा कुदरती ॾात अची वई? असल में छा हो त मुंहिंजो पीउ ज़मींदार पीउ हो, पढ़ियल लिखियल हो। उन ज़माने में इहे मोटरसाइकिलूं न हुयूं। सही। माण्हू अक्सर घोड़ा इस्तेमालु कंदा, सवारी जे तौर ते या जीप हूंदी। ऐं उन दौर में तव्हांजी ॻाल्हि ॿुधायो, उन दौर में जंहिं वटि घोड़ो हूंदो हुओ उहो ठीकु ठाक ज़मीनदार में ठीकु ठाक। सबबु इहो हो त बाबा सुबुह जो निमाज़ पढ़ी निकिरी वेंदो हो। जेको हारी नारी राति जो पाणी जे वारे ते हूंदा त उन्हनि खे चेक करण में थो त राति जो पाणी जो वारो वाया या किथे को पाणी भॻो त कोन्हे, ॿिए ॿारे में वियो त कोन्हे, इहो सॼो चेक करण में घोड़ी ते या घोड़े। सही। त उन हिसाब सां असां वटि इहो हूंदियूं। जॾहिं जून जुलाई में मोकलूं थींदियूं त मां बाबा ॾे होॾे हली वेंदो ज़मीनुनि ते, हुते जॻह बि ठहियल हूंदी। इहो उन टाइम ते जून जुलाई मोकलूं थींदियूं? जून जुलाई गर्मी शुरू खां वठी हूंदियूं। त पोइ मां नंढो तॾहिं खां वठी घोड़नि ते घोड़सवारी सिखियमि। एतिरो ताईं जो बग़ैर हने जे, बग़ैर दीन जे, बग़ैर लगाम जे वार पकड़े मां टप ॾेई चढ़ी रहूं आव कंदो त उहो घोड़ा या घोड़ियूं मूंसां ठहियल हूंदियूं। सही। त हुननि खे ख़बर हूंदी त हीअ मालिका सुवार बि आहे। वरी कॾहिं कॾहिं सुठी शाख जी या वाह जी टाप मिलंदी हुई कची, त वारनि मथे विझी घोड़े सां गॾु माना भॼंदो वेंदो वरी टप ॾेई मथे चढ़ी वेंदो। वज़न घटि हूंदो हो। पोइ वरी अहिड़े तरीक़े सां कंदे कंदे जेकी मां जवान थियुसि पोइ वरी इहो शौक़ु ख़तमु थी वियो। पोइ सॼो लाड़ो होॾे क्रिकेट में हली वियो। सही सही। भॼन डुकण त होॾे बि हूंदो हो। त घोड़सवारी उहा हुते पंहिंजी फिल्मुनि में जॾहिं तव्हांजो घोड़ो मिले थो तव्हांजे लाइ आसान थी मुंहिंजे लाइ आसान हुयो, पर घोड़े जी हिकिड़ी नफ़्सियात हूंदी आहे। घोड़े खे पंहिंजे करण जे लाइ हुनखे पहिरियों ठपकी हणणी पवंदी आहे, उनखे पंहिंजे जिस्म जी ख़ुशबू कपिड़नि जी उहा हुनखे ख़बर पए त हुनखे पंहिंजो प्यारु बि करणो पवंदो, हुन सां अरॾाइप न कबी आहे। हा, छो त हीअ शहीदनि जी शह सवारनि जी सवारी आहे। हीअ जन्नती जानवर आहे, इन करे हिन सां अरॾाइप न आहे। प्यारु मोहबत में हुनखे पंहिंजो करे जंहिं महिल तव्हां चढ़ी हुन ते वेहंदव ऐं लगाम खे छिकींदव, अड़ी हणंदव त घोड़ो सम्झी वेंदो त सुवार। सही सही। उन स्पीड सां खणंदो। जेकॾहिं उहो ढिनल हूंदो त पोइ ॿिनि कदमनि खां पोइ ठाको कंदो। घोड़े जी नफ़्सियात खे सम्झणो पवंदो आहे। न मतिलबु हिकिड़ी फिल्म पाण कई दो खान, उन में जेको तव्हां घोड़ो बजायो ठहियो आहे उहो घोड़ो ग करे पियो, वरी पोइ मां ॾिठो तव्हां शायदि हुनखे पंहिंजो करे वियो। पंहिंजो करिणो पवंदो। हा, मां अरे हीउ घोड़ो त सफ़ाई न घोड़ो हो बाक़ाइदे ग पियो करे, पोइ हुनखे पंहिंजो ई करिणो पियो। सही सही सही। पोइ पंहिंजो कयोसीं त काॾे हलायूं पिया, काॾे हले पियो। न पोइ घोड़े सवारी या फिल्म जी रिकॉर्डिंग दौरान पोइ अहिड़ो थियो हादसो या वाक़ियो जिते घोड़े तव्हां स्लिप थिया हुजो या घोड़ो स्लिप थियो हुजे? हिकिड़ो दफ़ो ईअं थियो, मौलाना जतोई डायरेक्टर हुजे, फिल्म जो नालो मूंखे विसरी वियो आहे। उनजे ई इलाइक़े में पनिया टीका रिकॉर्डिंग कयूं पिया, घोड़ो भॼाईंदो आहे त ॾिठुमि शायदि घोड़े खे हिकु दफ़ो भॼाइबो आहे, ॿीहर न आहे भॼाइबो। घोड़े जो जेको पघर हूंदो आहे उहो शैम्पू वांगुरु हूंदो आहे, माना सणिबो। हेठों जेको पेट ते ॿधल हूंदो आहे न, उहो हनो स्लिप कंदो आहे। पघर घोड़े खे अची वियो न, पोइ तव्हांजो पघर तव्हां लही पओ। जेकॾहिं तव्हां टरड़ाइप करे वरी भॼाइणु शुरू कंदव पोइ तव्हां धकु खाईंदव। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो जंहिं महिल घोड़ा जेकी भॼाईंदा आहिनि त हिकिड़ो ई चकर भॼाईंदा आहिनि। सही। उन खां पोइ ॿीहर न भॼाईंदा, छो त हुनजो पघर जंहिं महिल ईंदो आहे उहो गज कंदो आहे। सही सही। त मां छा कयो, हुनजो पटो खोले ईअं वेठो हुउसि, मुंहिंजो हाणे लहां थो। अलाए कंहिं मूंसां ॻाल्हाए त मुंहिंजो ध्यानु होॾे छिकिजी वियो, त मां लहां त मूं सम्झो त पटो ॿधल आहे। जंहिं महिल मां हुन ते रिकेप ते पेर ॾेई लहण जी चयमि त सॼो हनो मुंहिंजे मथां गिलासनि जे हथ में हुनजी मैगज़ीन मूंखे जेको छटा कम कया सॼो पचिजी वियो। इहो मूंखे डपु लॻो पंहिंजी ग़लती जे करे। सही। ध्यानु हले। अच्छा, मूं इन करे इन जो कयो त घोड़ो सहके पियो न त मुंहिंजो थोरो नॉर्मल थिए,
जानवर आहे वरी कीअं हलाए सॾु कयो छा कयो ध्यानु होॾे हली वियो हेॾो मुंहिंजो इहो ध्यानु हली वियो त पोइ हिनजो मां बेल्ट खोले छॾियो हा सभु लॻी वियो इहो लॻो आहे बहरहाल इहो सम्झो त तव्हांजी फिल्म कैरियर या फिल्म लाइन में ॿियो हिकिड़ो दफ़ो फिल्म सिनेमा जी हुजे नादिर गोहर उते बि कंहिं ख़ैर ख्वार नंढड़ा नंढड़ा पथर जेके आहिनि चुंब वारा उहे फिटी करे मूंखे माना 12 फुट मथां कलाबादी खाई हेठि अचो फाइटर बि मां हुउसि उनजो डायरेक्टर बि हुयुसि माना सॼो कमु मां पियो कंदो मां कैमरामैन खे चयो मूंखे हिकु किरणो आहे हिन जॻह ते उहा सफ़ाई कराए मां थोरी चढ़ी वियो हिन विच में कंहिं पथर नंढियूं नंढियूं मूंखे जोगर शूज़ पातल हुयो त ओॾी महिल आहे मूं फुड़ी लॻी त मां जंहिंजो भई शॉट त मुंहिंजो कंप्लीट थियो फिल्म में उहो शॉट लॻल आहे पर उन खां पोइ मुंहिंजी हेॾी सुठी वई सही धकु लॻो न धकु त इलाही लॻल आहिनि पासीलियूं भॻल आहिनि कंहिं में फ्रैक्चर थियल आहिनि इहे सिनेमा जी फिल्मुनि में ईअं थी था रहंदा बाक़ी घोड़े वारी जेका ॻाल्हि ॿुधायांव ज़िंदगी में पंहिंजी ग़लती सां न इहो त मतिलबु मां इहा पई ॻाल्हि कयां घोड़ो तव्हांजी फिल्म लाइन में माना तव्हांजो सिंबल आहे मुंहिंजी कामयाबी में घोड़े जो वॾो हथु घोड़े जो वॾो हथु घोड़े जो इन जे करे त घोड़े सवार ऐं कुते जो घोड़े सवार तव्हां ठीकु ठाक घोड़े सवार आहियो ऐं सुठा राइटर आहियो जेके तव्हांखे घोड़े सवारी न अचे हा त शायदि एतिरा घोड़ा तव्हां फिल्म में न ॿुधायो मां ॿुधायां थो न ॿ जेके जानवर आहिनि हिकिड़ो कुतो ॿियो घोड़ो कुतो त मुंहिंजो पंहिंजो नंढिड़ो हो पालियल हो सेखारियल हो उहो जेको सिंधु किनारे में दरिया पार में होशू में इन्हनि ॿिन्ही जो मुंहिंजी इन्हनि फिल्मुनि में कामयाबी में उते बि वॾो हथु हो ऐं माण्हुनि खे इन्हनि ॿारनि खे पसंदि अचे पई हिनजी कुते जी अदाकारी वरी महिल घोड़ो बजाईंदो त हा भई घोड़नि जा शौक़ीन हूंदा आहिनि उहो ॾिसंदा माशाल्लाह दरिया पार में या सिंधु किनारे में इन्हनि घोड़े सवारी तमामु कमाल ऐं माशाल्लाह इहो साईं पीर मज़हर राजनी हा सईदाबाद वारा इन्हनि जा हिते घोड़ा बि इन्हनि जा बि न इन्हनि जा न कुझु हुननि जा पंहिंजो गुलाम उल्लड़ वारनि जा कुझु जमालिन जा कुझु प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान आसिफ ज़रदारी इन जा हुया जेके शाहपुर चाकर में हुया काफ़ी फिल्मुनि में इन्हनि जा काफ़ी फिल्मुनि में असांजा पंजाबी हुया मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मतिलबु फिल्मुनि में घोड़े सवारी तमामु इन जे करे ई मूंखां ऑडिशन वरितो वेंदो हो तॾहिं मां इहो आसिफ चटान ड्रामो तारीख़ी करे वियुसि ऐं शाहीन करे वियुसि टीपू सुल्तान करे वियुसि उन में त मां बाक़ाइदे जंगी मनाज़र में घोड़नि खे किराईंदो वियुसि घोड़े खे हिन पासे ॾियूं टंग में अॻे में रसो बदल हूंदो हिते हूंदो हे लगाम हूंदो कंहिं महिल हिन साइड हूंदी फ्रंट में हूंदी हेॾो नज़र न ईंदो जंहिं जॻह ते घोड़े खे किराइणो हूंदो त उन जॻह ते पोटे खे फॉर्म ऐं मथां नरम शयूं वरी कख पन रखियल हूंदा ते हिनखे छिकिणो पवंदो त घोड़ो थी वेंदो डिसबेलेंस उन खां पहिरीं असांजा रिकॉर्ड मां पहिरीं निकितल हूंदा हवा में साईं हलिया वेंदा हुआसीं जीअं घोड़ो असांजे मथां न किरे घोड़ो हीअं हलियो वेंदो असां हीअं हलिया वेंदा हुआसीं उहो हिकिड़ो थींदो न वज़न बि घटि हूंदो हो प्रैक्टिस बि हुई हा त फाइटर बि मां हुयुसि हाणे त फाइटर उहा बि कोन थी सघे उमिरि जो उन हिसे में पहुची विया त उन वक़्तु वज़न घटि हो छो त स्पोर्ट्समैन पंहिंजो वज़न वधाइण न ॾींदो त अलाह तमामु सुठी मालूमात मिली त तव्हां घोड़े सवार बि आहियो छो काफ़ी माण्हुनि जी ज़हन में हूंदो आहे त भई एॾो बहितरीनु घोड़ो ॿिया आर्टिस्ट हूंदा आहिनि नज़रपुर जी घोड़े मूं ॿुधायां त उहे घोड़ा हलाया आहिनि जेके दुबई जी रेस में किरोड़े रुपया उन्हनि ते शर्तूं लॻंदियूं या ब्रिटिश में उन्हनि ते किरोड़े रुपया शर्तूं लॻंदियूं उन्हनि घोड़नि ते मूं सवारी कई इहा तेज़ साईं अखियुनि में मुंहिंजो पाणी वहंदो पोइ चवंदा छॾ त हवा में था वञो तूं केरु थींदो जेको असांखे सवारी थो करे त हुननि जा त सवार पंहिंजा हूंदा आहिनि न बसि ऐं हुननि जी वरी खुराक बि उहा ई हूंदी आहे छो त जिते किरोड़े रुपया शर्त लॻे थो सवारी बि उहा ई खुराक बि उहा ई हूंदी हिकिड़ा टांगे वारा जेके घोड़ा उन्हनि जी खुराक बि उहा ई अहिड़ा बि घोड़ा आया उन में माना घोड़े घटि कमु कयो तव्हां वधीक कमु घोड़े खे हलाइण
पर शाम सां कमु निकिरी वेंदो पर जेको मज़ो मूंखे ईंदो माण्हुनि खे ॾिसण में मज़ो ईंदो उहे घोड़ा जेके जंहिंजा मूं नाला खयां टॉप जिन खे माण्हुनि जी खुराक उहा हूंदी जीअं मल्हनि जी खुराक थींदी आहे वेठा पल बाद पोइ कॾहिं कॾहिं वञी जेको आहे सो रेस में लाहींदा उन्हनि खे उन्हनि जी शर्तूं हूंदियूं हाराइनि खटणु पंहिंजो नसीबु आहे पर मुक़ाबिलो उन्हनि सां कंदा बहरहाल जेके दोस्त नवां जेके फिल्म जो शौक़ु रखनि ऐं असद कुरैशी खां मुताज़िर हुजनि त भई असां सगोरा थियूं फिलान थियूं ॾाढो ॾुखियो आहे घोड़े सवारी सिखणी पवंदी घोड़ सवारी सिखणी पवंदी फाइट सिखणी पवंदी फिल्मी फाइट अलॻि थींदी आहे उन में फुटवर्क थींदी आहे फुटवर्क माना पेरनि जो बैलेंस जेकॾहिं 1 इंच बि अॻिते अची वियो त मुंहुं भॼी पवंदो नकु भॼी पवंदो ॾंद भॼी पवंदा फुटवर्क ज़रूरी आहे फाइट भॼणु घोड़सवारी तरण मुंहिंजी हिकिड़ो ड्रामो 2010 जी बोर्ड में दरिया बादशाह मां दरियाए सिंध में आर पार 10 दफ़ा 20 दफ़ा कयो 3 ॾींहं लगातार दरियाए सिंध ते अलमंदर वटि मां कमु कयो उन ड्रामे जो नालो हो दरिया बादशाह त तरण बि ज़रूरी आहे सो इंशाल्लाह अल्लाह ख़ैर कंदो वरी ॿियनि मौज़ुनि ते पोइ कंदासीं थैंक यू